कौमी असम्बली मालियाती सिमी बिल 2021 मंजूर करे वरितो। नाणे वारे वसी शौकतरीन ऐवान में मालियाती सिमी बिल 2021 मंजूरी जी रिथ पेश कई। कौमी असम्बली में सिमी बजट की मंजूरी लाइ कौमी असम्बली के स्पीकर असद कैसर की सदारत हेठ इजलास थियो। ऐवान में जॾहिं वज़ीर आज़म इमरान खान पहुतो त हुकूमती मेंबरनि डेस्क बजाए संदसि आजियां कई, जॾहिं त मुखालिफ धुर जे मेंबरनि सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अपोजिशन पारां सिमी मालियाती बिल में तरमीमूं पेश कई हुयूं, जेकी अक्सरियत राय सां रद्द कई हुयूं। ऑपोजिशन जी तरमीमनि में हक़ में 150 जॾहिं त मुखालिफ़त में 168 वोट पिया। उन मौके ते नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकतरीन चयो त फिनांस बिल ते मुखालिफ धुर जी वावेला बेबुनियाद आहे। मिनी बजट में वधीक टैक्स न लॻाए पियो वञे। शौकतरीन चयो त चए पियो वञे त ही बिल छो आंदो पियो वञे, रुगो डॉक्यूमेंटेशन थी रही आहे। इहे दस्तावेज़नि जो अमल आहे जेको थियणो आहे। हुन इहो बि चयो त को दस्तावेज़नि खां वॼंदो आहे त छाकाणि त उन सां ख़बर पवंदी आहे त कंहिं केतिरो कमायो आहे। वफ़ाक़ी वज़ीर इहो बि चयो त डबल रोटी खीर वग़ैरह के टैक्स खां छूट ॾिनी वई आहे। 343 अरब रुपया 280 अरब वापसि थियणा आहिनि। पोइ कहिड़ो तूफ़ान आहे, ही पैसनि जी रांदि नाहे। चए पियो वञे त तूफ़ान ईंदो।